अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ नवाब शाह मां ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम ॾहरी जी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसन अली शाह चयो आहे त कोरोना वायरस जे फैलजण खे रोकण लाइ अवाम पंहिंजो क़ौमी फ़रीज़ो अदा कंदे हुकूमत ऐं इंतज़ामिया सां ताउन करे त जीअं उन वायरस खे फैलजण खां रोके सघिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन कमिश्नर ऑफिस जे कमेटी रूम में मुल्क में कोरोना वायरस खे फैलजण खां रोकण जे पेश नज़र डिवीज़न में कयल हिफ़ाज़ती इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ थियल इजलास जी सदारत कंदे कयो। इजलास में डिप्टी कमिश्नर सां गॾु मिर्ज़ा नासिर अली एडिशनल कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद फयाज़ हुसैन राहूजो, एडिशनल डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जुनैद हमीद समूह, एडिशनल डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज ताशफिन, आलम इंफॉर्मेशन ऑफिसर शेर मोहम्मद जमाली, टिनी ज़िलनि जे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरनि, तइलीम पुलिस खाते खां अलावा लाॻापियल खातनि जे अमलदारनि शिरकत कई। इजलास ख़िताब कंदे कमिश्नर सैयद मोहसन अली शाह वधीक चयो त मुल्क बिलख़ुसूस सूबे में कोरोना वायरस जा केस वधण ॻणतीअ जोगी ॻाल्हि ज़रूर आहे, पर सिंध हुकूमत हंगामी बुनियादनि ते क़दम खणी वायरस खे फैलजण खां रोकण लाइ वायरस में मुब्तला मरीज़नि खे इलाज जूं सहूलतूं फराहम करण सां गॾु अवाम खे कोरोना वायरस खां बचाइण लाइ कोशिशूं पिणु वठी रही आहे। HR JD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JD न्यूज़।